हिकिड़ो ऑफिसर हो, हू जिते बि वेंदो घर जे खाधे खां सवाइ ॿाहिरि कुझु बि न खाईंदो। हिकु जॻह तुंहिंजी ट्रांसफर थी, कुदरती हिकिड़े माण्हू सां मुंहिंजी दोस्ती थी, हुते पाण गॾु हूंदा। त जंहिं शहर में दोस्ती थी, जिते तुंहिंजी ट्रांसफर थी, उहे बि चवंदा यार कॾहिं मुंहिंजे घर तूं रोटी ज़रूरु खा। हे चवंदा मां खाईंदो ई न आहियां ॿिए जे घर जी, मां त पंहिंजे घर में ई खाईंदो आहियां, मूंखे आदत आहे शुरू खां, मां कॾहिं ॿाहिरि रोटी खाधी ई न आहे। केतिरा दफ़ा चवण ते अगरि ॾिसी यार ठीकु आहे तूं चए त मां थोरी खायां थो, पर मां खाईंदो न। त जीअं टेबल ते वेठा, हुननि पहिरीं ग्रही खाई तो मुंहिंजा बि पुछो पंहिंजे दोस्त खां, भाभी जी तबियत ठीकु आहे? चए हा, चए त पुछेसि, चयो ठीकु हुजे, कुझु बि चङी भली को छो पुछे थो बीमार आहे, जॾहिं आहे बिल्कुलु ठीकु, हुनखे सभु कुझु सही आहे। चए न पोइ बि पुछेसि न, मूंखे लॻे थो तुंहिंजी तबियत सही न आहे। चए तबियत सही न आहे, ज़ाल मुंहिंजी ॿुधे थो तूं वेंदो आहे, उहो बिल्कुलु खिलंदी वेंदी आहे, हुनखे कुझु कोन्हे, या त ॿुधाए थो मां तूं इन ख़ुशी सां सभु कुझु कयो, त अहिड़ो कुझु बि न आहे। चए तूं पुछेसि त पुछण में छा आहे, तूं जीअं वियो घरवारी खां पुछे, चए तबियत कीअं सही थी? हूं त ठीकु आहे, पर मूंखे हिकु ॿ ॾींहं मथे में थोरो दर्द ऐं तनाव आहे, उहो थोरो रहे थो, बाक़ी सभु सही आहे। जीअं दोस्त खे चवंदो दिमाग़ ते दर्द ऐं तनाव अथसि, बाक़ी सभु सही आहे। तो दोस्त को पुछे तोखे कीअं? चवंदो मैं जीअं खाधो खाधो, मूंखे दिमाग़ ते थोरी हलचल शुरू थी, मूंखे दिमाग़ ते थोरो तनाव अचणु शुरू थियो, तंहिंजे करे मां सम्झो जेको मां खाधो खायां थो, हुन में कुझु अहिड़ो पियल आहे जंहिंजे करे मूंखे दिमाग़ में तनाव शुरू थियो आहे। सोचंदे एतिरी थोरी ॻाल्हि असांजो बि खाधे खाइण सां अचे थी, त पोइ असांजे टेंशन तनाव में, क्रोध में, या कंहिं ग़लति सोच सां खाधो तयारु कंदासीं, असां पंहिंजे ॿारनि खे, घर वारनि खे, खाईंदड़नि खे छा खाराईंदासीं? ऐं जेको खाईंदा त पोइ उनजे मुंहं में कहिड़ा चङा लफ़्ज़ निकिरंदा, उनजी सोच में कहिड़ियूं चङियूं भावनाऊं हलंदियूं, ऐं पोइ असांखे शिकायत रहंदी आहे, थी थियो ईअं थियो, पर हक़ीक़त में कुझु कमी असांजी रहिजी वेंदी आहे। तंहिंजे करे खाधो तयारु करणु वक़्तु ऐं खाधो खाइणु वक़्तु उन साईं चयो, साईं सम्झायो त पंहिंजो पाण खे संभालियो, पंहिंजा वीचार, पंहिंजा ख़्याल उन मालिक सां लॻायो, तव्हांजी लिम उन मालिक सां लॻी रहे, त पोइ कॾहिं बि कमी न ईंदी, कॾहिं बि कोई दुख न ईंदो, हमेशह सुख समृद्धि ख़ुशी खुशहाली सदाई बणी रहंदी। ऐं जेको मालिक जे नाम ध्यान जो खाधो खाईंदासीं त असांजो अंदरि एतिरो उज्जवल थींदो जो हर रोज़ बि उनखे चए साईं जो नेम ध्यानु सिमरन कंदासीं, ऐं पोइ पूरो जीवन असांजो अहिड़ो थी वेंदो जो संसार सुख ऐं शांती बणिजी वेंदो, ऐं अॻिते सुर्ग जा द्वार खुलियल हूंदा, ऐं असांजो जीवन सदाई बहकी करे उथंदो, ऐं असांजो घर संसार में हिकिड़ो स्वर्ग जो टुकड़ो थी पवंदो।